अयाज़ लतीफ़ अली साहब, अवां कीअं पिया ॾिसो ही जेके टे फ़ैसिला साम्हूं आया आहिनि, ॻाल्हियुनि जा मुख़्तलिफ़ दौर थिया, उन खां पोइ हिकिड़ी प्रेस ब्रीफिंग में इहे ऐलान कया विया? अदा कॾहिं कॾहिं क़ौमूं पंहिंजे सियासी मैदाननि ऐं घिटियुनि ऐं रस्तनि ऐं वाहणनि ते खटियल जुदोजहदूं ॻाल्हियुनि जी मेज़ ते हथ वेंदियूं आहिनि। अॼु हुन जो वाज़ह मिसाल आहे। मूं त जॾहिं इहो ऐलान ॿुधो तॾहिं माण्हू न भाए रोए, न भाए ॾुख विचां भित ॾांहुं मुंहुं करे वेही रहे, न भाए माण्हू डिप्रेशन में हलियो वञे। जिन माण्हुनि खे सिंध जे माण्हुनि चूंडियो, मूं उन्हनि जी तस्वीर जॾहिं KTN ते ॾिसी पिए, मूं निदामत जा आसार ॻोल्हण जी कोशिशि पे कई। मूंखे दुरानी साहब ऐं कायम अली शाह साहब ऐं ॿिया जेके दोस्त बीठा हुआ, मूंखे इहे लॻो पिए त जहिड़ा कर उहे दोस्त के पढ़ाई के दावत में आयल हुजनि ऐं सॼो इंतज़ाम इशरतुल इबाद साहब ऐं बाबर अहवान साहब जे हथ में हुजे। अहिड़ो कर ज़ियाउल हक़ जो दौर हुजे जंहिंमें एहसन अब्बासी साहब ऐं जहांदार ख़ान साहब हूंदा हुआ ऐं उहे फ़ैसिला कंदा हुआ, ऐं मुशर्रफ साहब जो दौर हुजे जंहिंमें गवर्नर साहब को ॿिए मुल्क या ॿिए सूबे मां आयल हुजे ऐं उहे फ़ैसिला कनि। ऐं असीं सिंध जा माण्हू 6 करोड़ माण्हू जेके रस्तनि ते हुआ, 14 या 5 अगस्त ते सॼे सिंध जे रस्तनि ते हुआ, उन्हनि माण्हुनि एहतजाजनि ज़रिए जेको मैदान खटियो पिए, उनखे ही जेके टे फ़ैसिला कया अथनि, जेकॾहिं इहे ई फ़ैसिला करणा हुआ त बोर्ड जा इंतिज़ाम या पुलिस ऑर्डर खे छॾियो, पर जेकॾहिं कमिशनरी निज़ाम ईअं ई करे मज़ाक ख़ातिर हिकिड़ी बार्गेनिंग, जीअं ॿ ॿार पाण में विढ़नि ऐं हू चए त मैं तुम्हें नहीं खिलाऊंगा, हू चए मैं तुम्हें नहीं खिलाऊंगा, थोरी देरि में किटी थिए, पोइ वरी ॿधी थिए ऐं पोइ सभु टपण ॾेई छॾिजनि। ईअं हिननि लिटरली हिननि त दरहक़ीक़त ईअं कयो आहे त माना सिंध में हैदराबाद ऐं कराची का ॿी शइ आहिनि, सिंध का ॿी शइ आहे, लाड़काणे दादू ऐं कंदकोट ऐं शिकार। अच्छा अयाज़ लतीफ़ अली साहब, अवां छा पिया सम्झो जीअं चओ त कॾहिं किटी थी थिए, कॾहिं ॿधी थी ॾे? किटी ऐं ॿधीअ खां पोइ समूरी सिंध में ॿ निज़ाम जेके आहिनि उहे हली सघंदा? कमिशनरी निज़ाम सिंध में हुजे, अंदरूनी जेके ज़िला आहिनि उन्हनि में, कराची हैदराबाद में ॿियो निज़ाम हुजे? ॾिसो, दरहक़ीक़त जेका ॻाल्हि पाण सॼी सिंध जा माण्हू चवंदा आहिनि, राणा सनाउल्लाह फलाणी ॻाल्हि कई, जावेद हाशमी फलाणी ॻाल्हि कई, फलाणे माण्हू फलाणे नवाज़ शरीफ़ साहब कई, शहबाज शरीफ़ कई, अल्ताफ़ हुसैन साहब कई, फलाणे इमरान फारूक सत्तार साहब कई, उहा ॻाल्हि त हिननि कई। माना जेको तसवुर कंहिं बि न कयो हो, जेको कंहिं सोचे न सघियो हो त सिंध खे विराइण जे लाइ पहिरीं विख पीपुल्स पार्टी खणंदी। दरहक़ीक़त सवाल ॿियो बि आहे था। सवाल इहो आहे त अॼु इहो ऑर्डिनेंस जारी थियो आहे, कुझु ॾींहंनि में इहो बिल जे सूरत में सिंध असेंबली में ईंदो। त पोइ सिंध असेंबली में जेके गजगोड़ियूं कंदड़ असांजा दोस्त आहिनि, जिन खे असांजा भाउर ऐं भेनरूं, उहे इन बिल खे पास करण लाइ जेॾी महिल ईंदा त उन्हनि खे चनेसर ऐं नाऊमल यादि हूंदा। उहे ईंदा, उन बिल जे हक़ में वोट ॾींदा, सिंध जे विराङे जे हक़ में, या उन ॾींहुं उथी खड़ा थींदा ऐं पार्टी पॉलिसी सभु हिकु पासे छॾे सिंध जा सभु मेंबर, ख़ुसूसन हैदराबाद, ठटे, बदीन, लाड़काणे, कंदकोट, इहा त दुआ ई करे सघे थी लतीफ़ अली साहब त उहे जेके आहिनि इहे न करण ॾियनि मेंबर जेके आहिनि। अवां जी शुरूआत में ॻाल्हि कई त कॾहिं कॾहिं ॻाल्हियुनि जी मेज़ ते शिकस्त मिलंदी आहे। अवां सम्झो पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे इहा दावा कई त इहो निज़ाम रोल बैक न थींदो, अॼु ॻाल्हियुनि जी मेज़ ते उनखे शिकस्त मिली आहे, उन्हनि अॻवाननि खे जेके दावाऊं कंदा रहिया त कमिशनरी निज़ाम रोल बैक न थींदो, अवाम जे भलाई जे लाइ फ़ैसिला कया वेंदा? दरहक़ीक़त ही जेको बिज था छटीन सां शिकस्त, हिननि जो शिकस्त ऐं फतह सां को बि वास्तो कोन्हे था। हिननि जो आहे त असीं 5 साल 10 साल 15 साल पूरा कंदासीं। शिकस्तूं ई ॾियारीनि था सिंधी माण्हुनि खे, जिन 5 ॾींहं बेनज़ीर साहिब वाला सॼो पाकिस्तान जा रोड ब्लॉक कया हुआ, जेके वोट ॾींदा आहिनि, जेके मिसकिन पोड़ियूं मायूं गैलजी डाक्टरनि में वेही अची ठपा हणंदियूं आहिनि तीर ते, उहे जेके मायूं, ॿार, बच्चा, पोड़ा, 2 करोड़ दरबदर थियल ॿोॾि सतायल माण्हू, उन्हनि खे शिकस्त पिया ॾियारीनि। जिन हिननि लाइ सभु कुझु पंहिंजो तन मन धन वारियो, उन्हनि खे शिकस्त पई अचे। उन्हनि खे ॿुधायो पियो वञे त दरहक़ीक़त को बि माण्हू स्ट्रीट वायलेंस ज़रिए, पब्लिक न्यूसेंस ज़रिए को माण्हू 4 ॾींहं घोड़ करे तव्हां खां का बि मुतालबो मंझराए सघे थो। पर आउं सम्झां थो त इहा फ्रस्ट्रेशन जो जेको लम्हो आहे, इहा जेका वेंटिलेशन बंदि कई वई आहे, प्रेशर कुकर वांगुरु सिंध खे ओॿारियो पियो वञे, इन ओॿारण जो जेको नतीजो निकिरंदो न, उहो इंतिहाई ख़तरनाक निकिरंदो। माण्हू रखी पीसजी पोइ माण्हू जॾहिं उथी खड़ा थींदा आहिनि, पोइ का ॻाल्हि तस्लीम न कंदा आहिनि। आउं सम्झां थो रुगो पीपुल्स पार्टी न, पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट, पावर्स दैट मैटर, उहो जेको ही क़दम पिया कनि, पीपुल्स पार्टी खे जीअं ब्लैंक चेक ॾिनो वियो आहे त बाबर अहवान ज़रिए, रहमान मलिक ज़रिए सिंध खे हिकिड़े वाइसराय वांगुरु जीअं बि हलाइनि ऐं सिंधी माण्हू माफ़ कयो वेठा हूंदा, आउं सम्झां थो सिंधी माण्हू इहे माफ़ कोन कंदा, नतीजा इंतिहाई ख़तरनाक निकिरी सघजनि था। वरी महिरबानी अवां जी अयाज़ लतीफ़ अली साहब KTN न्यूज़ सां ॻाल्हाइण जे लाइ।